दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां ॻोठ कुली राजड़ में जेको कुली जो नालो तमामु घणो मशहूरु आहे ऐं हज़रत पीर साईं हिज़बुल्लाह जो दौरु ऐं पीर साईं कोट वारे जे ज़माने में ही कुली फ़क़ीर राजड़ हिकिड़ो तमामु मौज़ूज़ ऐं शख़्सियत थी गुज़रियो आहे। ऐं इन जी हिस्ट्री इन जे हवाले सां काफ़ी शयूं अचनि थियूं पंहिंजे इन में तारीख़ जे हवाले सां। ऐं असुल ही फ़क़ीर जेके आहे शहदादपुर वारे पासे वेठल हुआ पर बाद में हिते अची वेठा ऐं पीर सिंह कोट वारे जे ज़माने में हिन जूं हज़रत पीर सिंह सरदार जी ख़िदमत में दावतूं थियल आहिनि। उनखां पोइ हिन जे ख़ानदान जेके आहिनि हज़रत सोरी बादशाह ज़माने में पंहिंजी ख़िदमत सरंजाम ॾिनी आहे। चाचो साईं तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आहे ख़ैर मोहम्मद। जी ख़ैर मोहम्मद। ख़ान मोहम्मद ज़ात भाचा। हाँ, तव्हां हिन ॻोठ में घणे वक़्त खां रहो पिया? असां इलाही वक़्तु थियो। इलाही वक़्तु। त हीउ जेको फ़क़ीर कुली राजड़ आहे इन जे बारे में अव्हां छा ॿुधो जमात जे हवाले सां? उन जी शख़्सियत हिन जो असां ॿुधो आहे, ॾिठो न आहे। ॿुधो आहे हिन जूं 7 दावतूं कुली कुली जूं हिकिड़ी राति माना 7 दावतूं हिकिड़ी जाइ ते। इहो हिन ॻोठ में? हिन ई ॻोठ में। ऐं उहो कहिड़े पीर सिंह पागार जे वक़्त में? हीअ वक़्तु मूंखे यादि कोन्हे। पीर सिंह कोट वारे जे ज़माने में चवनि था। वॾे वॾे पीर साहिब जे सिकंदर बादशाह सां न सूर्य बादशाह। हा, सूर्य बादशाह जे ज़माने में बि हिन जे पुटनि पोटनि दावतूं कयूं पर कोट धनी बादशाह जे ज़माने में इन जो कुली कयूं। हिते जेको असां कुली ऐं जलाल हिते हिन जो जेको हीउ खूह आहे उन खूह खे बि बाद में ॾिसूं था। इहो खूह कॾहिं को केतिरो क़दीमी आहे? इहो खूह वॾे सूर्य बादशाह जी दुआ थियल आहे। अॼु सुधो पाणी साफ़ आहे। कोट वारे जी दुआ थियल आहे। दुआ थियल मिस्त्री पढ़ी उछली पाणी फुटी वियो। हा, पोइ अॼु सुधो पाणी जिथे आहे उते बीह रहे। हीअ जेको म्यूज़ियम आहे जंहिंमें हीअ हेतिरा फ़ोटू वग़ैरह लॻा पिया आहिनि सभु शइ हीअ कुली जे ख़ानदान में जा त हीअ फ़ोटू जेके आहिनि फ़ोटुनि जी तफ़सील ॿुधाए। हीअ फ़ोटू हाणे जंहिं फ़ोटू ते पाण बीठा आहियूं पाण हीअ पाण कुली फ़क़ीर राजड़ आहे। जी हा। हीअ हुनखे दस्तार पटको ॿधल आहे ऐं उन ज़माने जी आहे। जी जी। हिन ते मूं थोरी तहक़ीक़ कई आहे त हीअ फ़क़ीर 1918 में वफ़ात करे वियो ऐं हीअ झोल जे भरिसां उहो जेको आहे मुक़ाम जेको पुराणो वॾो झोल में झोल न अबहपुर में दफ़न थियल आहे। अबहपुर में ऐं हिन जी मज़ार ॾिसी पियो आहियो आहियां भई कुली फ़क़ीर राजड़। हीअ कुली खां पोइ हीअ तस्वीर कंहिंजी आहे? हीअ जलाल साहिब हिन जो भाउ। कुलीअ जो भाउ जलाल हो। जलाल ऐं जलाल खां पोइ हीअ हाजी रसूल बख्श। हाजी रसूल बख्श कुली जो ख़ानदान आहे। कुली जे ख़ानदान वारे रसूल बख्श जो नालो वॾो आहे। हा, जलाल ही आहे न ही रसूल बख्श जलाल ही विच में। जलाल ही विच में आहे। जी। ऐं हिन लाइ वरी इहा बि ॻाल्हि आहे असां जॾहिं थोरो इंटरव्यू में इहा ॻाल्हि मां कई त पीर साईं सोरी बादशाह जे ज़माने में जॾहिं काइद आज़म जनाह वकील थियो हो त उन में हिन जे ख़ानदान जेको जलाल ॾाढो जलाल हो उन ज़माने में 17,000 रुपया केस जेका आहिनि पीर साईं सोरी बादशाह जे केस लाभ ॾिनी हुई जेका असां हू जेको तो ॿुधायो न नूर मोहम्मद फ़क़ीर हिननि जो जेको सोट आहे उन जलाल साहिब हिन जो नूर मोहम्मद ख़ान हिन जो पुटु अथई। हीअ रसूल बख्श हिन जो पुटु आहे। हाँ, हीअ ॿई भाउर आहिनि। हीअ सौटनि माना पोइते। हा, इन्हनि जो इंटरव्यू असां कयो आहे इन जो ख़बर चरूं। हा, हीअ सौटनि नूर मोहम्मद ख़ान। हा, हीअ सौटनि पाण। हीअ सोटनि। जी। हीअ ॿई भाउर आहिनि। हीअ ॿई भाउर जलाल कुली भाउर आहे। जी। हीअ पुटु आहे रसूल बख्श मोहम्मद ख़ान राजड़। हाँ, ऐं सूर्य बादशाह जे वक़्त में वरी सूर्य बादशाह हिते बान ते आयो हुयो ख़ैर जो पाण विंजण उहो पाण सूर्य बादशाह नंढी उमिरि जा माण्हू हुआ ॿार हुआ। इहा बि हिकिड़ी तफ़सील ॻाल्हि ॿुधनि था त पोइ क़िस्मती तौर ते हीउ रसूल बख्श आहे उनजे चवनि था पोइ हुन में बान जे विवाह में किथे पाणीअ में किरी पियो। हा, पोइ उनखे बचाइण जी कोशिशि कई हुई। ठीकु आहे। ऐं हीअ तस्वीर कंहिंजी आहे? हीअ मोहम्मद ख़ान आहे साईं। मोहम्मद ख़ान। हा, ज़फ़रुल्लाह ख़ान जो पीउ। ज़फ़रुल्लाह ख़ान जो पीउ आहे। जी हा। हा, ज़फ़रुल्लाह वॾो ज़मींदार जेको हींअर हैदराबाद में रहे थो। जी जी। ऐं ज़फ़रुल्लाह जो पुटु आहे अमार। अमार ऐं हीअ जेका पाण पढ़ी त माना हीअ जेका असांखे पीस हीअ आहे पीर साहिब पागारो कुली राजड़ में 1952 में माना मोटर ते पाण अचनि पिया ऐं 1952 में जीअं लोढ़ा लथा ऐं गादी बहाल थी ऐं त पाण हिन इलाइक़े में दावत ते आया त हीअ उन ज़माने जो मोटर आहे। हीअ न हीअ मोटर आहे। जी। ऐं हीअ उन ज़माने में माना हीअ गेट हीअ जेको गेट ठहियो आहे जंहिं ते लिखियो पियो आहे 1924 में लिखियो पियो आहे हीअ पुराणो गेट जंहिंजो पाण फ़ोटो कढियो आहे त हीअ उन मां हीअ पीर सिंह जी गाॾी अचे पई। हीअ हीअ बि दावतूं 52-53 जूं आहिनि। जी जी। माशाल्लाह हीअ तारीख़ूं आहिनि। हीअ 1952 पीर साहिब पागारो कुली राजड़ जे ॻोठ में हीअ जमात उन वक़्त जो हीअ दसूर तव्हां ॾिसो त माण्हुनि खे हर माण्हू जेको सो पटके सां फोटो ते जवानी जो। हा, न इहो पोइ जी ॻाल्हि आहे पर हीअ हिननि फ़ोटुनि में केॾो अक्स आहे। हाणे मोटर बादशाह सलाम जो अचे पियो ऐं जमात जेके आहिनि से सिफ़ूं बजो बीठी आहे ऐं हर माण्हू खे जेको आहे सो छा आहे पटको आहे। पटको आहे।
टोपी विड़ ले गए टोपी वेले खे हा ही 1952 जी तस्वीर आहे ये आया 1941 में कहिड़ी ये हा इन में पढ़ूं भला हिन में छा लिखियलु आहे ॾिसूं थोरो सर ह्यूडो इहो गवर्नर ऑफ सिंध आहे इन जो को फोटो वोटो आहे जंहिंमें थी सघंदे ही कुली राजड़ ते वियो हुजे छो त उन वक़्तु वॾो माण्हू हो हाँ जी हा हा हीउ फोटो आहे त हाणे हीउ ॾिसो थी पीर साहिबु आहे या ॿिया केरु माण्हू हिन में पर हीउ फोटो बि तारीख़ी लॻे हेठि हिन जा नाला बि लिखियल थिए त केरु केरु माण्हू हुआ पढ़ंदो त पोइ ख़बर पइजी वेंदी पर माना हीउ सिंध जो गवर्नर ह्यूडो हो ह्यूडो हो ऐं हीउ पीस सरदार चरदानी बादशाह ऐं कचहरी पियो करे हिननि सां हीउ जेको त चश्मे वारो आयो ये सही खबर न इहा ख़बर न आहे त हिन जे ख़ानदान जो इहो बि केड़ो ओ ही जी हा न सही हिननि जे खानदान हिन जे ख़ानदान कोन्हे ठीकु आहे चवण जो मक़सदु यार हीउ म्यूज़ियम तमामु भलो आहे ऐं बहितरीनु आहे जेको हीउ अमार वारनि हिते रखियो आहे ऐं अमार जे वाले साहिब जो छा नालो ज़फ़रुल्ला ख़ान असीं ज़फ़रुल्ला ख़ान जा थोराइता आहियूं जंहिं ज़फ़रुल्ला ख़ान हिते पंहिंजो हीउ म्यूज़ियम क़ाइमु कयो ज़फ़रुल्ला ख़ान जो फोटो हीउ आहे हीउ ज़फ़रुल्ला ख़ान जो आहे टोपी परी पासे वारो जी आयो इहो हीउ ज़फ़रुल्ला हाणे ज़फ़रुल्ला ख़ान सां मुंहिंजूं फ़ोन ते त राब्ता थिया आहिनि हैदराबाद में रहे पियो पर हाणे रूबरू ये कमारे जो पीर है कमु वारे जो पीर आहे त कॾहिं हिन सां बि राब्तो कबो ऐं चयोसीं तव्हांजी वॾी महिरबानियूं ऐं तव्हां असांखे हीअ शयूं ॾेखारियूं तव्हांजा कुर्ब वॾा हीअ कुली फ़क़ीर आहे महिरबानी